नाज़रीन, टंडो मोहम्मद खान जे ज़िले काउंसिल जे चेयरमैन सैयद कासिम नवीद कमर पारां टंडो मोहम्मद खान जे तहलके बुलड़ी शाह करीम में हिकु कुली कचहरी मुनक़द कई वई। खुली कचहरी में टंडो मोहम्मद खान जे तहलके बुलड़ी शाह करीम जे शहरीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शहरीन दाहींदे चयो त असां वटि साफ़ पाणी कोन्हे, स्कूल आहिनि त उते फर्नीचर कोन्हे, रोज़मर्रा सां फुरूं ऐं ॿिया वारदातूं थियनि थियूं, जंहिं लाइ इंतिज़ामिया को तहरीक नथी वठे। उन मौक़े ते ज़िले काउंसिल जे चेयरमैन सैयद कासिम नवीद अहकामात जारी कंदे चयो त हिते जे शहरियुनि जो पहिरियों मसइलो साफ़ पाणी आहे, उनखे जल्द खां जल्द हल करे अवाम खे मुहैया कंदासीं। स्कूलनि में फर्नीचर जी जेका खोट आहे उनखे ख़तमु करे फर्नीचर खे मुकमल कराईंदासीं ऐं अमन अमान जी सूरत-हाल खे बहाल रखंदासीं। उन मौक़े ते DC टंडो मोहम्मद खान, ज़िले जो वाइस चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा जत ऐं ॿिया मौजूदु हुआ। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।